नाज़रीन भली ख़बर चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं। वज़ीर आज़म जी सदारत हेठि मुल्की मईशत जी मौजूदा सूरत-हाल बाबति इस्लामाबाद में आला सतही इजलास थियो आहे। वज़ीर आज़म खे नाणे वारी वज़ारत पारां मौजूदा मुल्की मईशत जी सूरत-हाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुआशी अंगन अखरनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी आहे। वज़ीर आज़म महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी हिदायत करे छॾी। अवां खे आगाह कयूं पिया, इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी सदारत हेठि मुल्की मईशत जी मौजूदा सूरत-हाल बाबति आला सतही इजलास थियो आहे। वज़ीर आज़म खे नाणे वारी वज़ारत पारां मौजूदा मुल्की मईशत जी सूरत-हाल ते तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुआशी अंगन अखरनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वज़ीर आज़म महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी हिदायत करे छॾी। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद मां वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि मुल्की मईशत जी मौजूदा सूरत-हाल बाबति आला सतही इजलास थियो आहे। इजलास खे नाणे वारी वज़ारत ताज़ी सूरत-हाल बाबति तफ़सीली तौर ते ब्रीफिंग ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ मुआशी अंगन अखरनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी पिणु हिदायत कई।